अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान और जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त यूं हेडलाइंस। घर बचाओ को इंसान से मदारत निकल आई। मैं क्या मेरा बच्चा सड़ गया, मेरा बिरावे दी मिलकत सड़ गई, मैं मेरा नवे साले दा आलिम सड़ गया, पुत्र भी नर्स सिटी साले दी सड़ गई है, चार बाल सड़ गए ना, ए मेरा घर अन्ना मेरा ले कितना मेरा सब सड़ गया, मेरा सब ठीक गया, मेरी मालकी कुछ भी कौन तई। मेहर जे बिन गोठन में 75 घरन के बाहि 6 बाड़न समेत 10 जना सड़ी फौत, 6 जख्मी। गोठ फेस मोहम्मद दरियाणी में लगल बाहि तेज हवा सब पकड़ी 50 घरन के वकोड़े वही। गोठ साले माछी में भी बाहि सब 25 घर अलो तलो समेत सड़ी रख थी विया। 6 बाड़न समेत 10 जना सड़ी फौत, 6 जना जख्मी थी पया। जख्मिन के तालके अस्पताल मुंतकिल कयो वियो। अस्पताल में इमरजेंसी लागू, बाहि सब मुतासिर थियल गोठाणा खुलियल आसमान हेठ वेठल। गोठाणन जो चवण त बाहि लगन सब केतरा ई ढोर मरी विया। म्यूनिसिपल अमले फायर ब्रिगेड अमलो न मोकलन जो वो जवाज़ ॼाणाए त फायर ब्रिगेड गाड़ी 1 हफ़्ते का ख़राब है। आलमी बैंक मौजूदा हालतन में पाकिस्तानी मैशियत के वॾनि ख़तरन जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वर्ल्ड बैंक आलमी मंडी में तेल ऐं जिन्सन जी क़ीमतन में वधीक वाध जो इम्कान ज़ाहिर कंदे चयो आहे त कोरोना जी नई लहर से चुरपुर ते पाबंदी भी लगी सके थी। कर्ज की अदायगी के यकीनी बनाने लाइ हुकूमत के मालियाती खसारे के घट करने ते ध्यान दियणो पवंदो। पाकिस्तान बिजनेस काउंसिल पारां मुल्क में श्रीलंका जहिड़ियुनि हालतूं पैदा थियण खां रोकण जो मुतालबो। मुआशी हालतूं बेहतर बनाइण लाइ पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी बिना देर ख़त्म करने की तजवीज़। पाकिस्तान बिजनेस काउंसिल वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़त लिखी मुआशी हालतूं बेहतर बनाइण लाइ तजवीज़ूं ॾेई छॾियूं। गैर ज़रूरी शयुनि ते दरामदी ड्यूटी वधाइण, कारोबारी मरकज़ ऐं शादी हलन के जल्द बंद करण जूं तजवीज़ूं। हुकूमत पारां पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट रेगुलेटरी अथॉरिटी ख़त्म करण जो ऐलान। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट रेगुलेटरी अथॉरिटी जंहिं बि शिकल में कमु करे रही आहे उनखे ख़त्म कयो वञे त समूरनि स्टेक होल्डरनि सां पेका 2016 ते मुशावरत कंदासीं। अहिड़ो को कानून न आंदो वेंदो। ज़ाहिर जी आज़ादी ते कंहिं बि क़िस्म जी पाबंदी लागू न कई वेंदी। कंहिं सियासी मुखालिफ़ ख़िलाफ़ बदबूदार एहतसाब न थींदो। सदर हल्फ पासदारी नथो करे सघे त इस्तीफ़ा ॾेई छॾे। पंजाब जे गवर्नर खे आइनी तरीक़े सां हटाए वियो। खेस घर हलियो वञणु घुरिजे। उम्मीद आहे त इत्तेहादी जमायतूं गॾिजी मसइला हल कंदियूं। पीपल्स पार्टी के 8 वफ़ाक़ी वज़ीरन कसम खणी वरतो। खुर्शीद शाह के पानी, शेर रहमान के माहौलियात, नवीद कमर, साजिद तोरी, कादिर पटेल, मुर्तज़ा महमूद, एहसान रहमान मज़ारी, आबिद हुसैन भैयो, शाज़िया मरी वफ़ाक़ी वज़ीर तौर कसम खयो। मुस्तफ़ा नवाज़ खोखर, हिना रब्बानी कर ममलकती वज़ीरन तौर कसम खयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की मुलाकात। क़ौमी सलामती के मामलन ते ख़यालन की ॾे वठि, फ़ौज के पेशवराणे मामलन ते ॻाल्हि ॿोल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु राति लंडन रवानो थींदो। नून लीग के क़ाइद नवाज़ शरीफ से मुलाकात कंदो। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी सदर, सेनेट चेयरमैन ऐं पंजाब के गवर्नर जा उहिदा घुरी वरिता। नवाज़ शरीफ से मुलाकात में उहिदनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। पीपी जी पधराई मूजिब पढ़ई वज़ारत जे मामले ते नून लीग सां को डेडलॉक न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ANP, BNP ऐं मोहसिन दावड़ खे वज़ारतूं मिलण बाद हलफ़ करणु चाहे थो।
अरिड़हीं तरमीम वफ़ाक़ ऐं सूबनि विच में हिकु मिसाक़ आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी अरिड़हीं तरमीम आर्डीनेंस मंज़ूर थियण वारी ॾींहं ते पैगाम ते आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जोके ॾींहं ते आइन खे आमरनि तरफ़ां कयल तरमीमनि खां पाक कयो वियो। अरिड़हीं तरमीम जा समर सभिनी जे साम्हूं आहिनि। आइन जी असुल सूरत में बहाली शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब हो। जमहूरियत पसंद सियासी तंज़ीम लाइ 1973 जो आइन इत्मीनान जोॻो आहे। आइन तोड़ींदड़ आइन जे बानीअ खे क़त्ल कयो पर आइन खे ख़त्म करे न सघिया। पार्लियामेंट सुप्रीम आहे ऐं पार्लियामेंट साम्हूं सिर झुकाइण आइन सां वफ़ादारी जो ज़ाहिर आहे। ऐं मिठियाणी वेझो नवां जतोई में बासर फौत थियल टैक्सी ड्राइवर जो लाश दफ़नाइण खां रोके छॾियो। बासर मोहम्मद उमर जतोई ड्राइवर शाहबुद्दीन पंवर जो लाश कब्रिस्तान में दफ़नाइण न ॾिनो। बासर पारां ॻोठाणनि खे लाश दफ़नाइण खां रोकण वारी वीडियो बि वायरल थी वई। बासर कब्रिस्तान में लही ॻोठाणनि खे लाश दफ़नाइण न ॾिनो। फौती जे भाउ तमीज़ पंवर मजीद पंवर पारां एहतजाज कयो।